शहीद जो दर्जो अल्लाह वटि वॾे मर्तबे वारो आहे। अहिड़ो ई शहीद पटीदन पीर सादिक ॾघेजा जो रवासी फ़ौजी नौजवान कामरान अली पुट सिकंदर अली मंगी वाना वज़ीरिस्तान बॉर्डर ते 8 ॾींहं अॻु दुश्मन सां विढ़ंदे ज़ख़्मी थी पियो हुयो, जंहिंजो इलाजु हलंदड़ हुयो, जेको गुज़िरियल ॾींहुं शहीद थी वियो। शहीद पुट जे लाइ संदसि पीउ सिकंदर अली ॿुधायो त जी शहादत जे बारे में असां था चवणु चाहियूं त शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां वॾा नसीबवार मां पीउ आहियां जो मुंहिंजो पुटु शहीद थी वियो आहे मुल्क जे लाइ। हुयो बि मूंखे हिकिड़ो ई हो पुटु, ज़ोरी करे मूंसां फ़ौज में भर्ती थियो, पोइ वियो हलियो फ़ौज में भर्ती, ख़ुशि ख़ुशि ईंदो, ख़ुशि ख़ुशि वेंदो। घणा साल थींदा ड्यूटीअ में? 7 साल थी वेंदसि। जंहिंजो मड़ ज़रूरी कार्रवाईअ खां पोइ संदसि अबाणे ॻोठु ॾघेजा में पहुचायो, जंहिंजी निमाज़ जनाज़ा ॻोठाणनि अज़ीज़नि फ़ौजी अमलदारनि अदा करे संदसि मड़ खे फ़ौजी आज़ाद सां सलामी पेश करे मिटी मां हवाले कयो वियो। कैमरामैन अवेस रहमान सां गॾु मुजीब रहमान, सिंध टीवी न्यूज़, पटीदन।